अस्सलाम वालेकुम नाज़रीन। एहतसाब न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। नाज़रीन, थाणो बुलाखान मां शौकत ख़ासकरी जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त हेपाटाइटिस जे आलमी ॾींहं जे मौक़े ते थाणो बुलाखान तहलका अस्पताल में आलमी ॾींहुं मल्हायो वियो, जॾहिं त तहलका अस्पताल थाणो बुलाखान जे डॉक्टरनि ऐं स्टाफ तरफ़ां रैली कढी हेपाटाइटिस बाबति आगाही ॾिनी। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे MS तहलका अस्पताल थाणो बुलाखान डॉक्टर हेमंत कुमार, डॉक्टर हफ़ीज़ कुरैशी, हाफ़िज़ सज्जाद मेमुण, हसीब सुमरो क़बूल ख़ासकरी ऐं ॿियनि चयो त हेपाटाइटिस हिकु ख़तरनाक बीमारी आहे। उन खां बचाव लाइ वधि खां वधि बचाव कयो वञे। हेपाटाइटिस हिकु विचणंदड़ बीमारी आहे जेका हिकु इंसान मां ॿिए इंसान में मुंतक़िल थिए थी। अॼु 28 जुलाई ते सॼी दुनिया में हेपाटाइटिस जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। हिननि चयो त असां माण्हुनि खे चवंदासीं त हू पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली वारनि जो ख़्यालु रखनि, हेपाटाइटिस खां बचाव लाइ टुका लॻाया वञनि। रैलीअ में शरीक थींदड़नि में नसीर ख़ासकली, अकबर ख़ासकली, शहबाज़ उमराणी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।